शिकारपुर घणनि पहलुअनि खां शाहूकार रही आहे। स्कूल हुजनि, कॉलेजिस हुजनि, लाइब्रेरियूं हुजनि, इदारा हुजनि, पंहिंजो पाण हितां जे माण्हुनि मल्हायो आहे ऐं हर वक़्तु का न का सुठी शइ कई अथऊं। हीउ मदरसो जंहिंजो हाणे नालो अल अरबिया मदरसा बहरुल उलूम आहे, हीअ हुनजी लाइब्रेरी आहे। हिन लाइब्रेरीअ में पुराणा किताब पिया आहिनि ऐं कंहिं दौर में हिन जो नालो दीनपुरी मदरसो हुयो या दीनपुर मदरसो। हाणे हिन जो नालो तब्दील थी वियो आहे ऐं हिते भरपासे जा इलाइक़ा जागण, ज़रखेल, गड़ियासीन, गोलोदड़ो, ख़ानपुर, मुख़्तलिफ़ चइनी तालुकनि खां माण्हू हिते पढ़णु अचनि था, शागिर्द अचनि था ऐं हिते रहनि बि था। हिते अरबी सिखनि था, फारसी सिखनि था ऐं उन सां गॾु अंग्रेज़ी बि पंहिंजे हिमत सां हू सिखनि था। सो हीअ हिकु तारीख़ आहे जंहिंखे विसारे नथो सघिजे ऐं इहो बि चयो वञे थो त शिकारपुर जे शहर में जेके मदरसा आहियो उन्हनि मां ही हिकु क़दीम मदरसनि मां हिकिड़ो मदरसो आहे। ऐं हिन जी लाइब्रेरी जेका पहिरियां तमामु घणी शाहूकार हुई, बारिशुनि में काफ़ी किताब बर्बाद थी विया। सो उन जे बावजूद बि हिकिड़ो नंढो तारुफ़ आहे। उमेद त ही दोस्तनि जे मालूमात में इज़ाफ़ो कंदो ऐं अहिड़ियूं शयूं ॿियूं बि काफ़ी आहिनि जिन खे फलोड़ण जी ज़रूरत आहे ऐं हीअ हिकु अहिड़ी तारीख़ आहे जंहिं ते असांजो ध्यानु घटि वेंदो आहे।